नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चोटियारियो मां ख़बर ॾींदा हलूं त चोटियारियो वेझो दे एटपार जो रवासी पोरियत वालिदिन जे बुढ़ापे जो अकेलो सहारो अली नवाज़ वल्द ॾाढ़ू ख़ासकेली जिगर जे कैंसर में मुब्तला, जंहिं सबबि हेठियों धड़ कम करण छॾे ॾिनो आहे, जंहिं सबबि हलण फिरण खां लाचार बणियल आहे। इन सिलसिले में पोरियत नौजवान संदसि पीउ ॾाढ़ू ख़ासकेली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टरनि मूजिबि हिन खे जिगर जो कैंसर आहे। 3 महीने खां बिस्तरे ते पियल आहे। असां मज़दूर माण्हू आहियूं, पोरियो करे पंहिंजो पेट गुज़र करियूं था। मूं पंहिंजे घर जो अलतल विकिणी पंहिंजे बचड़े जो इलाज काफ़ी हंधनि तां करायो, पर किथां बि फ़ाइदो न थी सघियो आहे। पोरियत जे पीरसन वालिद DC सांगड़ चूंडियल नुमाइंदनि तोड़े वसवारनि खे अपील कई है त मुंहिंजे बचड़े जो इलाज कराए असांजी मदद कई वञे। साईं हाणे जेको मुंहिंजो इलाज कराईंदो हुनखे दुआऊं कंदुसि, अलाह साईं हुनखे ख़ुशि रखंदो। 3.5 महीना थिया आहिनि। किथां इलाज करायो? साईं इलाज जाम कराइण कोन लॻा। 3 महीननि खां बि मथे थियो आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं, असां इलाज घणो ई करायो, पर हाणे त असां ग़रीब आहियूं, पैसो कोन्हे। हाणे जेको इलाज कराए चङो भलो उनखे दुआ कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।